बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम कानून ऐं इंसाफ़ सां गॾु आऊं आहियां अली नासिर बलोच। नाज़रीन, असांजो को होस्ट अली हसन बिरोई साहब कंहिं ज़ाती कम सां इहे मुल्क खां ॿाहिरि वियल आहिनि, तंहिं करे अॼु असां दावत ॾिनी आहे सैयद इम्तियाज़ अली शाह राशिदी साहब खे। पाण अॻूणा जज आहिनि ऐं हींअर वकालत कनि पिया। साईं शाह साहब, वेलकम सर। थैंक यू फॉर इनवाइटिंग मी। शाह साहब, हाणे मुल्क जो जेको हींअर हॉट इशू इहो ई आहे त 9 मई खां पोइ जेका सिचुएशन थी वई, 9 मई ते इमरान ख़ान साहब अरेस्ट थिया ऐं उन खां पोइ हाणे उहे केरु माण्हू हुया, इमरान ख़ान जी उन ते पंहिंजो स्टांस आहे ऐं सिक्योरिटी एजेंसीज़ जो पंहिंजो स्टांस आहे, पर जेके बि मिसक्रिएंट्स हुया जन असांजे मुल्क जे हिकिड़ी इम्पॉर्टेंट इंस्टॉलेशन्स ते हमला करे ॾिना ऐं उते बाहियूं ॾिनियूं, तोड़ फोड़ कई। उन खां पोइ सिचुएशन यकसर बदिलजी वई आहे। हाणे ॾिसो था पूरे मुल्क जे साम्हूं आहे सूरत हाल। हाणे सभ खां पहिरियां त उन में 2-3 इशूज़ अचनि था पिया। हिकु त फेडरल गवर्नमेंट इहो ऐलान कयो आहे त जेके बि माण्हू इन में मुलविस आहिनि उन्हनि जो मिलिट्री कोर्ट्स में बिल्कुलु ट्रायल कंदासीं। ऐं उन खां अलावा इहे बि ॻाल्हियूं हलनि थियूं पियूं त PTI ते एज़ अ पॉलिटिकल पार्टी बैन लॻायो वञे। त हाणे इन्हनि ॿिनी इशूज़ खे हिकु हिकु करे खणंदासीं। पहिरियों त शाह साहब इन ते तव्हांजी राय वठंदासीं। जी सर। त छा हिकु सिविलियन जो मिलिट्री कोर्ट में ट्रायल थी सघे थो? छा मिलिट्री एक्ट जेको आहे 1952 वारो उहो इन ॻाल्हि जी इजाज़त ॾिए थो त हिकिड़ो सिविलियन जेके ट्राई कजे मिलिट्री कोर्ट में या मार्शल कोर्ट में? सर, जेको मिलिट्री एक्ट आहे 1952 जो, बेसिकली जॾहिं को एक्ट लेजिस्लेट थींदो आहे त असां हुनजो इंटेंशन ॾिसंदा आहियूं, फॉर व्हाट पर्पज दिस एक्ट वाज लेजिस्लेटेड। नाउ द आर्मी एक्ट 1952 वाज लेजिस्लेटेड टू कंसोलिडेट ऑल द लॉज रिलेटिंग टू द आर्मी एक्ट। इन एक्ट जो मक़सदु इहो हुयो त जेके आर्मी पर्सनल आहिनि, जेके वायोलेशंस कनि था आर्मी जे लॉ जी, आर्मी जे इंटरनल अफेयर्स में लीक था कनि, को फ्रॉडुलेंट इन्वॉल्वमेंट उन्हनि जी थिए थी, कंफर्मेशन लीक था कनि, का वेजिंग वॉर अगेंस्ट पाकिस्तान था कनि, उहे आर्मी पर्सनल थ्रू मार्शल कोर्ट्स हलाए हराए वेंदा। सेक्शन 80 इन एक्ट जो डील थो करे मार्शल कोर्ट्स। 4 क़िस्म जूं कैटेगरियूं आहिनि। हिकु जनरल मार्शल कोर्ट बि थींदी आहे हिननि जी, डिस्ट्रिक्ट मार्शल कोर्ट थींदी आहे, फील्ड मार्शल कोर्ट थींदी आहे, समरी मार्शल कोर्ट थींदी आहे। हाणे इहे मार्शल कोर्ट अकॉर्डिंग टू द सिवियरिटी ऑफ द ऑफेंसिस केसेस खे ट्राई कंदा आहिनि। डिफरेंट स्ट्रेंथ आहे हिननि जी, कंहिंजी 7, कंहिंजी 5, कंहिंजी 3 वग़ैरह आहे। हाणे इन एक्ट जो मक़सदु इहो आहे त ऑल दोज आर्मी ऑफिशियल्स हू हैव कमिटेड एनी मिलिट्री ऑफेंस और सिविल ऑफेंस इज डिफाइंड इन द एक्ट शैल बी ट्राइड बाय द मार्शल कोर्ट्स। हाँ, हाणे उहे सिविलियंस जेको असांजो मुद्दो आहे, टॉपिक आहे, ऑल दोज सिविलियंस हू आर अटैच विद द मिलिट्री पर्सनल्स, उन्हनि सां रिलेटेड अगरि को ऑफेंस कनि था त उहे दे शैल बी ट्राइड बाय द मिलिट्री कोर्ट्स, जेके मिलिट्री पर्सनल सां अटैच्ड आहिनि। अच्छा, हिन में जेका फेडरल गवर्नमेंट जो वज़ीर आज़म साहब जेको स्टेटमेंट ॾिनो उहो इहो हो त जेके माण्हू मिलिट्री इंस्टॉलेशन्स ते जन हमला कया आहिनि, छाकाणि त मिसाल जीअं कोर कमांडर हाउस ते हमलो थियो, GHQ ते हमलो थियो, पर रेडियो पाकिस्तान ते बि हमलो थियो, त जेके माण्हू मिलिट्री इंस्टॉलेशन्स ते हमलो में मुलविस आहिनि उन्हनि जो मिलिट्री कोर्ट में ट्रायल कयो वेंदो, ऐं जेके ॿियनि जीअं रेडियो पाकिस्तान या ॿियूं इंस्टॉलेशन्स आहिनि उते जन हमला कया आहिनि उन्हनि जो दहशतगर्दी वारी जेका कोर्ट आहे। सर, हाणे इहो जेको एक्ट आहे न, इन एक्ट में कुझु शेड्यूल ऑफेंसिस आहिनि, जीअं असांजे ATC कोड में शेड्यूल ऑफेंसिस हूंदा आहिनि, एंटी करप्शन जा हूंदा आहिनि। हाणे हिन में इहो किथे बि न आहे लिखियलु त कोई माण्हू, एज़ फार एज़ माय लिमिटेड नॉलेज इज कंसर्न, इफ अ पर्सन अटैक्स ऑन एनी प्रेमिसेस और बिल्डिंग ऑफ द आर्मी देन आर्म फोर्सेस देन ही शैल बी ट्राइड बाय द मिलिट्री कोर्ट। इहो किथे बि न आहे लिखियलु। हा, हिन एक्ट जो पर्पज़ इहो हुयो उहे सिविलियन जेके टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन सां ताल्लुक रखनि था, जीअं अलकायदा थी वई, दाइश थी वई, तालिबान वग़ैरह हुया, उन्हनि जा ट्रायल फॉर द पर्पज़ ऑफ सिक्योरिटी हलाए वेंदा मिलिट्री कोर्ट्स वग़ैरह में इहे, या उहे इन नेचर जा हूंदा हुया। छो त पाकिस्तान दे वर अटैकिंग ऑन द इंटीग्रिटी एंड सॉवरेनिटी ऑफ द पाकिस्तान, उनजे करे असां उते हलाए वेंदा। इन एक्ट जो पर्पज़ उन जो हिकिड़ी जेके उन्हनि दहशतगर्दनि खे ट्राई करण जे लाइ जॾहिं आर्मी पब्लिक स्कूल वारो वाक़ियो थियो त उन खां पोइ कॉन्स्टिट्यूशन में अमेंडमेंट करे ऐं ॾिनो वियो हो हिकिड़े ख़ासि पीरियड जे लाइ त उहे मिलिट्री कोर्ट में ट्राई थी सघनि था उहे दहशतगर्द। उहो कॉन्स्टिट्यूशन में अमेंडमेंट करे इजाज़त इहा ॾिनी वई ऐं उनजो मुद्दो रखियो वियो, वरी उहो मुद्दो एक्सटेंड बि कयो वियो, पर उहो 2019 में उहो मुद्दो ख़तमु थी वियो। त हींअर लीगल पोज़ीशन, सर, हींअर लीगल पोज़ीशन इहा हाणे जे मिसाल हिन वक़्तु प्राइम मिनिस्टर साहब जो स्टेटमेंट आहे
त आर्मी जे प्रेमिसिस ते अटैक वग़ैरह थियो आहे इन जे करे ही सिविलियंस जेके बि आहिनि दो दे आर द वर्कर्स ऑफ द पॉलिटिकल पार्टीज़ इन्हनि जो ट्रायल हलाई वेंदी मिलिट्री कोर्ट। त हाणे मिलिट्री कोर्ट में त ट्रायल तॾहिं हलायो वञे सभ खां पहिरियां इहो प्रूव थिए ऑल दोज वर्कर्स are part and parcel of an organization of the party which is declared by any institution of the Pakistan to be a terrorist organization। सभ खां पहिरियां हाणे पीटीआई खे डिक्लेयर कयो वञे टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन आहे या न आहे, जे आहे त उनजा जेके बि कारकुन आहिनि त मिलिट्री ट्रायल में हलायो। पर हिन कोर्ट हिन स्टेज ते जेके माण्हू राइटिंग कई आहे, जिन माण्हू मिसचीफ कयो आहे, जिन माण्हू ट्रेसपास कयो आहे प्रॉपर्टी में, दे आर टू बी ट्राइड बाय एन ऑर्डिनरी कोर्ट ऑफ लॉ। Even if they have committed any act of terrorism, then they are to be tried by the ATC code। मिलिट्री कोड खे त कंहिं बि पर्पस सां जुरिस्डिक्शन कोन्हे त सिविलियन खे ट्राई करे। शाह साहब मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो ईंदो आहे अक्सर इन टॉपिक ते सोचींदे हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में, ॾिसो मुल्क जो हर माण्हू चए पियो त इहो अहिड़े क़िस्म जा वाक़िया न थियणु खपनि, बिल्कुलु ईअं अहिड़े क़िस्म जो रिएक्शन न अचणु खपे ऐं उनखे कंडेम करे थो, हर माण्हू उनखे कंडेम करे थो। हाणे उनखे मिलिट्री कोर्ट में ट्राई करे छा गवर्नमेंट पंहिंजो ई केस ख़राब नथी करे? छाकाणि त सुभाणे जेकॾहिं उहो चैलेंज थी वञे सुपीरियर कोर्ट्स में ऐं उहे प्रोसीडिंग्स जेके थियनि बि थियूं सॼियूं विशेड थी वञनि या उन्हनि खे नल एंड वॉइड करा ॾेई छॾे सुपीरियर कोर्ट, सुप्रीम कोर्ट या हाई कोर्ट, त उहो सॼी एक्सरसाइज़ ई अजाई हली वेंदी, पोइ त वरी ॾुखियो थींदो वरी उन्हनि खे नई सही ट्राई करणु ऑर्डिनरी कोर्ट में। सर इन में भी नई इन विषय ते भी मां हिकिड़ो अर्ज़ु कयां, सेक्शन 94 95 इन आर्मी एक्ट 1952 जा सेक्शन 94 चवे थो त अगरि मिलिट्री इदारा नॉट गवर्नमेंट मिलिट्री इदारा सम्झनि था त ही जेके माण्हू आहिनि जिन जो ट्रायल एटीसी कोर्ट हलाए थी दे मस्ट बी ट्राइड बाय द मिलिट्री कोर्ट्स, त उहे हिकु रेफरेंस मोकिलींदा आहिनि त इहे जेको ऑफेंडर्स आहिनि इन्हनि खे तव्हां असांजी कोर्ट में ट्रांसमिट कयो, इन जा केसेस असां हलाईंदासीं। लाइक वाइज अगरि पाकिस्तानी जेके सिविलियन कोर्ट्स आहिनि असांजो इहे सम्झनि थियूं त न द ट्रायल ऑफ दीस सर्टेन पर्सन मस्ट नॉट बी ट्राइड बाय द मिलिट्री कोर्ट्स, इन जो असां हलायूं त सेक्शन 95 में इन्हनि खे पावर आहे। हाणे अगरि कंहिं माण्हू खे तव्हां मिलिट्री कोर्ट में हलायो था, इहे ग्रुप ऑफ पीपल आहिनि जेके निकिता राइटिंग थी, इन जा बि सबब आहिनि छाजे करे थी, छो मार्च आर्मी जे घरनि में घिरिया, छो GHQ जे घरनि में विया, हिन पाकिस्तान जी तारीख़ खां हिनमहिल ताईं कोन पिया थियनि। हाणे इहो असां हिनखे अनफॉर्चुनेट इंसिडेंट ॾेई छॾूं छाजे करे थियो, हिन जा बि कुझु रीज़न्स आहिनि। पर ॾिसो अगरि इहे मिलिट्री कोर्ट बि हलाए थी, अगरि एक्विटल थिए थो सब्सिक्वेंटली सेक्शन 90 वरी आर्मी एक्ट जो ई चए थो त वरी सिविलियन कोर्ट न हलाईंदी हिनखे ट्रायल, इवन वरी आर्मी कोर्ट बि न हलाईंदी हिनखे ट्रायल, सम्झो था? या इन माण्हुनि जो कानून में असां चवंदा आहियूं नो वन शुड बी कंडेम्ड सेक्शन 403 CRPC जो आर्टिकल 13 कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल सेक्शन 90 आर्मी एक्ट जो बि आहे, साॻे पर्पस खे डिफाइन थो करे। त हिकिड़े माण्हुनि खे तव्हां टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन जे पहिरां हिकिड़ो अंतर साबित कयो, उन खां पोइ तव्हां हलायो। पीटीआई हिन वक़्तु जेको असां लाइक उनखे कयूं न कयूं, पर पाकिस्तान जी वॾी सियासी जमायत आहे, इन जमायत जे वर्करनि खे ॾिसो तारीख़ में पहिरां बि अहिड़ा वाक़िया थिया आहिनि। सुप्रीम कोर्ट जी बिल्डिंग ते नवाज शरीफ जे दौर में हमलो थियो, बिल्कुलु सुप्रीम कोर्ट जो तक़दुस मां सम्झां थो GHQ जी बिल्डिंग ऐं कमांडर हाउस जी बिल्डिंग खां वधीक आहे। छा उहे माण्हू ट्राई थिया बाय द मिलिट्री कोर्ट्स? नो। हालांकि उहे माण्हू त के सियासी वर्करनि मां बि न हुया, उतां जा लोकल गुंडा हुया जिन हमलो कयो। मोहतरमा जॾहिं शहीद थी सिंध में सॼो मुल्क तबाह थी वियो, छा उहे माण्हू पकड़े करे कंहिं बि आर्मी कोर्ट जे मिलिट्री कोर्ट मां ट्राई थिया? किथे बि कोन ट्राई थिया। पॉलिटिकल वर्कर्स सॼी दुनिया में कंदा आहिनि। हा, पॉलिटिकल वर्कर्स अगरि लॉ वायोलेट कयो आहे then for violation of such laws there are courts। इन में शाह साहब असां वटि हिकिड़ो मिसाल हींअर अमेरिका में ॾिसो ट्रम्प ते बि हले पियो थो ट्रायल, ऐं उन्हें बि उकसायो पंहिंजनि माण्हुनि खे, ऐं उहे उन्हनि जे पार्लियामेंट ते कैपिटल बिल्डिंग में उन में घिड़ी विया ऐं उन्हनि बंदरा कई। इन में वाकई न हुजणु खपे। ऐं बर्तानिया जो मिसाल ॾींदा आहिनि त बर्तानिया बि अहिड़े क़िस्म जा थिया त हुननि ॾींहुं राति कोर्टूं हलायूं, उहो कयो, इहो ठीकु आहे, एतिरी हद ताईं ठीकु आहे। पर सवाल इहो आहे त ऑर्डिनरी कोर्ट्स ते फेथ करे असांजे जस्टिस सिस्टम ते ऐं उन खे ॾिनो वञे ऐं मिलिट्री कोर्ट्स खे अवॉइड कयो वञे सिविलियन खे, उन सां परसेप्शन सही न वेंदो। इहा ॻाल्हि। अच्छा, हाणे उहो त पंहिंजी जॻह ते हिकिड़ो त मिलिट्री कोर्ट वारो, हाणे ॻाल्हियूं हलनि पियूं थियूं। इवन फेडरल मिनिस्टर इहो चयो आहे, डिफेंस मिनिस्टर, त PTI खे बैन करण जे हवाले सां बि पहिरियों त छा साहब नाज़रीन खे जे एजुकेशन जे लाइ थोरो ॿुधायो त कंहिं बि पॉलिटिकल पार्टी खे बैन करण जो तरीक़ो पाकिस्तान में छा आहे, कानूनी तरीक़ो? सर, हिकु त सभ खां पहिरियां पॉलिटिकल जेको पार्टी आहे, फ्रीडम ऑफ एसोसिएशन जेके असां आर्टिकल 17 में डिफाइंड आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान में, फंडामेंटल राइट आहे। जॾहिं का पार्टी वजूद में अचे थी ऐं उहा इलेक्शन खटे थी, उहा आवाम जो मैंडेट करी थी करे, कंहिं पॉलिटिकल पार्टी खे अगरि हुकूमत सम्झे थी फेडरल गवर्नमेंट दैट सच पॉलिटिकल पार्टी इज compromising the sovereignty and integrity of the country, वो फेडरल गवर्नमेंट के रेफरेंस तैयार कंदी आहे।
आर्टिकल 17(2) में उहा रेफरेंस तैयार करे सुप्रीम कोर्ट मोकिलींदी आहे. देन सुप्रीम कोर्ट द फाइनल एडजुडिकेटर. सुप्रीम कोर्ट डिसाइड कंदी आहे whether there is any evidence, whether there is any material which is suggesting that the party is involved in any activity which is compromising the integrity or sovereignty of the constitution of the Pakistan or the country or our beloved land. त पोइ त थी सघे थो. बाक़ी अगर इन बेसिस ते त फेडरल गवर्नमेंट पाण करे उन पार्टी कंहिंखे बि बैन, इहो काइन में कोई बि प्रोविजन न आहे. तव्हां तारीख़ में वेंदो त पहिरां बि पॉलिटिकल पार्टी बैन थियूं जी. 1954 में ॾिसंदव त पहिरां पॉलिटिकल पार्टी जेका लियाकत अली खान जी गवर्नमेंट कवर थ्रो करणी पई, रशियन गवर्नमेंट खां बेक हुई, कम्युनिस्ट पार्टी उहा बैन थी. जी, जी. वरी 1971 में ईंदव त यहया खान पार्टी बैन कई, मुजीब रहमान जी आवामी पार्टी. वरी 1975 में जुल्फकार भुट्टो साहब बैन कई पार्टी खे, एएनपी या ठीक आहे. उन खां पोइ वरी हाणे तव्हां ॾिसंदव त ॿ पार्टियूं, जीए सिंध जी जेस्कम आरी अरसर जो नालो अथसि, उहा बैन कई वई. हाणे रिसेंटली तहरीक लबैक पाकिस्तान 2021 में बैन थी. ई सभु जेके इहे पार्टियूं बैन थियनि थियूं, इनखे त सुप्रीम कोर्ट ॿिए ॾींहं ते सेटिसाइड करे छॾी डिसीजन खे. जीअं सेनेटर अली ज़फर हाणे ज़फर अली मथां चयो आहे सुप्रीम कोर्ट में त मैंडेट ई कोन्हे फेडरल गवर्नमेंट खे पार्टी खे बैन करे. इहो सिर्फ़ सुप्रीम कोर्ट करे सघे. ब्रेक जो कंटिन्यू कंदासीं तव्हांजी ॻाल्हि खे, थोरो ब्रेक जो टाइम. नाज़रीन, नंढड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थियूं था.